जहिड़ा चंद्र सितारा माण्हू, जहिड़ा चंद्र सितारा माण्हू केॾा आहिनि प्यारा माण्हू। चोरीअ चोरीअ दिलड़ियूं जोड़नि, चोरीअ चोरीअ दिलड़ियूं जोड़नि, वेठा जियारा माण्हू। ॾाढा दिल जे वेझो आहिनि, ॾाढा दिल जे वेझो आहिनि, तोहड़े मोहब्बत मारा माण्हू। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सुर संगीत प्रोग्राम में सभाबरो तव्हां सभिनी खे भलीकार करे थी। मूंखे उमेद आहे त साज़न ऐं ख़ूबसूरत आवाज़नि जियां तव्हांजी ज़िंदगी बि मुरकंदी रहंदी ऐं मुरकंदी हूंदी। ख़ूबसूरत प्रोग्राम सुर संगीत में हमेशह असां वटि बहितरीन आवाज़, बहितरीन अंदाज़ रखंदड़ फ़नकार मौजूद हूंदा आहिनि। अॼु बि हिकिड़ी बहितरीन आवाज़ सां तव्हांजे साम्हूं आवाज़ टीवी जे प्लेटफॉर्म ते हाज़िर थिया आहियूं। तव्हांखे महिमान सां त ज़रूरु मिलराईंदमि, पर उनखां पहिरीं मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त ही प्लेटफॉर्म सुर संगीत जो प्लेटफॉर्म तव्हां सभिनी लाइ आहे, उन्हनि सभिनी माण्हुनि लाइ आहे जेके टैलेंट रखनि था, यानी ख़ूबसूरत आवाज़ जा मालिक आहिनि, पंहिंजो आवाज़ सभिनी खे ॿुधाइणु चाहिनि था, सभिनी ताईं रसाई हासिल करणु चाहिनि था। जिनखे हिन वक़्त ताईं कंहिं नाहे ॿुधो त अचो, ही तव्हांजो पंहिंजो प्लेटफॉर्म आहे आवाज़ टीवी जे तरफ़ां। डायरेक्टर मुरीद ॼामरो साहब जन कनि था तव्हांजो वेट, सिर्फ़ु हिकु कॉल कंदा ऐं हिन प्लेटफॉर्म ते असां सां गॾु तव्हां बि मौजूदु हूंदा। का फरमाइश करणी आहे असांखे त असीं तव्हां खां करे सघूं था, ॿुधी सघूं था, छो त साज़ संगीत जी दुनिया जी का हद नाहे ऐं इन हद में अगरि को रुकावट विझे थो तव्हांजे लाइ त तव्हांजे लाइ प्लेटफॉर्म खोलियो आहे आवाज़ टेलीविज़न नेटवर्क। सो तव्हां बि अचो, पंहिंजी क़िस्मत आज़माए सघो था ऐं आज़मायो। नाज़रीन, सुर संगीत हिकिड़ो ख़ूबसूरत प्रोग्राम ऐं सुर चवंदा आहिनि, सुर ताल मधुर आवाज़। जॾहिं हिकिड़ो शाइर पंहिंजी किताब, पंहिंजी डायरीअ में के लफ़्ज़ चूंडे लिखे थो, जॾहिं असां ताईं उहे लफ़्ज़ पहुचनि था त वाह वाह थी वञे थी, पर उहा वाह वाह जॾहिं दाद में तब्दील थी वञे थी ऐं माण्हू झूमनि था, उथी करे रक़्स कनि था, उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु फ़नकार जो फ़न हूंदो आहे। हिकु अहिड़ो फ़नकार, बहितरीन फ़नकार अॼु असीं सुर संगीत जे प्लेटफॉर्म ते घुरायो आहे। उन सां तव्हांखे मिलराईंदमि बहितरीन फ़नकार असां सां गॾु मौजूदु आहिनि, सज्जाद बुकेजो साहब। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो सज्जाद साहब? दुआ, तव्हां ॿुधायो कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां जी वॾी महिरबानी, तव्हां आवाज़ टीवी खे पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो आहे। महिरबानियूं, ऐं मां थोराइतो आहियां आवाज़ टीवी जो। तव्हांजी बि महिरबानी। अच्छा, असां सां गॾु जेके हारमोनियम ते मौजूदु आहिनि, पाण बि बहितरीन सिंगर आहिनि, पर सिंगर सां बि साथ ॾियनि पिया हारमोनियम ते शाहनवाज़ उर्फ पप्पन गुल जोखियो साहब मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम, ठीकु आहियो? ऐं असां सां गॾु उस्ताद कुर्बान अली उर्फ सज्जाद अली साहब जन बि मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम, ठीकु आहियो? मां त तव्हांजी फैन थी वई आहियां, तव्हां माशाल्लाह एतिरो सुठो ढोलक वॼायो था, किथां सिखियो? तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे जॉइन कयो आहे। सुर संगीत जा सुर छेड़ींदासीं ऐं सभ खां पहिरीं फरमाइश कंदासीं सज्जाद बुकेजो साहब जन खां। सो स्टार्टिंग में छा ॿुधाए रहिया आहियो? सो हींअर मां हिकिड़ो उस्ताद बुखारीअ जो तमामु प्यारो गीत आहे, उहो ॿुधाईंदुसि। उन खां मथां हिकिड़ी काफ़ी बि ॿुधाईंदुसि नाज़रीन जेका असांखे ॾिसे पई। सायो करे दिल लाए जे, सूह सायो करे दिल लाए जे, नेक कम में छो भला घबराए जे, नेक कम में छो भला घबराए जे, सूह
सां सायो करे दिल लाए जे सूंह सां सायो करे दिल लाए जे नेक कम में छो भला घबराए जे नेक कम में छो भला घबराए जे सूंह सां सायो करे दिल लाए जे सूंह सां सायो करे दिल लाए जे छोटी हाजी रात की झर में कतार छोटी हाजी रात की झर में कतार छोटी हाजी रात की झर में कतार चंड खे जीअं पंध में फासाए जे चंड खे जीअं पंध में फासाए जे नेक कम में छो भला घबराए जे नेक कम में छो भला घबराए जे सूंह सां सायो करे दिल लाए जे सूंह सां सायो करे दिल लाए जे हिकु मिठो महबूब ॿियो ॿोली मिठी हिकु मिठो महबूब ॿियो ॿोली मिठी हिकु मिठो महबूब ॿियो ॿोली मिठी खीर में मिसरी मिलाए खाए जे खीर में मिसरी मिलाए खाए जे नेक कम में छो भला घबराए जे नेक कम में छो भला घबराए जे सूंह सां सायो करे दिल लाए जे सूंह सां सायो करे दिल लाए जे मालिका नगमाए तू उस्ताद गाए मालिका नगमाए तू उस्ताद गाए मालिका नगमाए तू उस्ताद गाए कंहिं नमूने को मखे जागाए जे कंहिं नमूने को मखे जागाए जे नेक कम में छो भला घबराए जे नेक कम में छो भला घबराए जे सूंह सां सायो करे दिल लाए 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 जे बहितरीन बहितरीन शुरूआत सजाद बुखेजा साहब बहितरीन शुरूआत तव्हां कई कलाम सां इहो ज़रूरु पुछंदमि त कॾहिं खां ॻायो पिया ऐं सिंगिंग ही छो चूज़ कई तव्हां जी असल में मुंहिंजो बाबा साईं जेको आहे उस्ताद शाइर आहे शमन अली मीर अली साहिबु जो जी सो उनखे उस्ताद खे नंढे लाइ खां वठी ॿुधंदो हुयुसि शौक़ु ॾाढो मूंखे सही बसि शौक़ु थी पियो बाबा साईं चए त महिनत कर पुट तुंहिंजी आवाज़ सही थी वेंदो इंशाअल्लाह मेहनत कर तू मेहनत वार
अच्छा, को धागो बागो बदिरायो आहे या बस सिर्फ़ बाबा जे करे ऐं उनजो नालो बस आहे मूं वटि ऐं मां उन्हनि खे उस्ताद सॼा पियो, दैट्स इट? न न बिल्कुलु, उस्ताद मूंखे साम्हूं विहारे ॻाल्हायो बि आहे ऐं मूंखे उस्ताद ॿुधो बि आहे, काफ़ी उन्हनि जी महिरबानी आहे। ऐं मूं ते मुंहिंजो अदा साईं बि बिरादर आहे वॾो, उहो बि ॻाईंदो आहे, उनजी बि महिनत थियल आहे मूं ते इलाही। सिंगिंग सां ताल्लुक़ रखो था, घराणो शाइराना ऐं सिंगिंग सां ताल्लुक़ रखे थो, सो हाणे असांखे तव्हां छा ॿुधाए रहिया आहियो सजाद साहब? हींअर हिकिड़ो तमामु प्यारो गीत आहे वहीद हकड़े साहब जो, जी उहो ॿुधाईंदुसि। ज़रूरु। ओचितो मुंहिंजे अंगण ते तो पिरी रखा पेर, वही प्या खुशिया में नीर, खुशिया जा वही दुजे, खुशिया जानी रखन में किथे मारो आप्यो, खुशिया जानी रखन में किथे मारो आप्यो, तू तो आयो कखन में किथे मारो आप्यो, खुशिया जानी रखन में किथे मारो, खुशिया जानी रखन में किथे मारो आप्यो। किथे मारो आप्यो, खुशिया जानी रखन में किथे मारो आप्यो, तू जो आयो कखन में किथे मारो आप्यो, खुशिया जानी रखन में किथे मारो आप्यो, खुशिया जानी रखन में किथे मारो आप्यो। तू जो है डो वडो थोरो कीअं लाया मां, तू जो है डो वडो थोरो कीअं लाया मां, लधी थी सार दुखन में किथे मारो आप्यो, खुशिया जानी रखन में किथे मारो
रखिया थी पेर सहन में किथे मरो पियो रखिया थी पेर सहन में किथे मरो पियो ऊंचो आयो कखन में किथे मारो पियो खुशी जानी रखन में किथे मारो खुशी जानी रखन में किथे मारो पियो खुशी जानी रखन में किथे मारो पियो बेहतरीन कलाम सजाद मुकेजो साहब तमाम बेहतरीन इहा महिरबानी। शायरी कंहिंजी आहे भला माशाल्लाह ॾिसटी शायरी ॾिसटी धन आहे जी ही शाइरी जेका वहीद हकड़े साहब जी ऐं ही मरहूम मास्टर मंज़ूर जो ॻायल आहे वाह वाह जी मास्टर मंज़ूर जो ॻायल आहे मरहूम जो अच्छा उन्हनि जी भला सिलेक्शन तव्हां वधीक कंदा आहियो जी जी बिल्कुलु छो त असीं पहिरीं शायरी तव्हांजा जी- गाना ॿुधा आहिनि जी 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 शाइरी जी सिलेक्शन बि ऐं ख़ासि करे त इहो माना धुननि जी सिलेक्शन घणी कंदो आहियां त जीअं धुन सुठी बीहे धुन सुठी बि ऐं तव्हां धुन बि सुठी ॿुधाई शाइरी बि सुठी ॿुधाई सजाद मुकेजो साहब जन असां सां गॾु मौजूदु आहिनि सो वठंदासीं सुर संगीत में नंढड़ी साही केॾां न वञो वरी वापसि था अचो नाज़रीन हिकु बार ॿीहर भलीकार कयां थी सुर संगीत जे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम में ऐं ख़ूबसूरत आवाज़ सां गॾु असां वटि सजाद मुकेजो साहब जन मौजूदु आहिनि खोड़ सारियूं ॻाल्हियूं करणियूं आहिनि अञा गीत बि ॿुधणा आहिनि पर सजाद मुकेजो साहब सां थोरी कचहरी बि हले थोरी चिट चैट बि कयूं भला उन्हनि खां पुछूं था अगरि तव्हां खां के फीमेल सिंगर जो पुछिजे त तव्हांजी कहिड़ी फेवरेट सिंगर आहिनि या वरी उन्हनि सां कॾहिं जुगलबंदी जो कंहिंसां मौक़ो मिले ऐं गॾु ॻाइण जो त कंहिंखे सिलेक्ट कंदा सभु सुठियूं आहिनि वरी तव्हां पाण खे बचायो नालो न खणंदुसि हिकु नालो न खणंदुसि फेवरेट हूंदी छो आहे। त फेवरेट त सभु आहिनि मुंहिंजे लाइ बाक़ी जंहिंजो मां परस्तार आहियां पाण ऐं जंहिंखे उस्ताद मां नंढे लाइ खां वठी दिलि सां मञींदो आहियां जी उहो तव्हांखे मूं ॿुधाए छॾियो जी। अॻु में पर असां बाक़ी फीमेल सिंगर्स जी तमामु ॻाल्हि कयूं पिया सभु सुठियूं आहिनि का हिकु त जेके हूंदी आहे बि जीअं असांखे आहिनि। मैडम आबिदा परवीन जो हिकिड़ो रुतबो हिकिड़ो शान हिकिड़ो आवाज़ मैडम त अंदाज़ हाणे अलॻि आहे वॾी जी ॻाल्हि आहे मैडम आबदा उनजो त हाणे को मिसाल ई न आहे जी बाक़ी सिंगर आहिनि जीअं अदी सनम मारवी साहिबा ऐं मैडम हुमेरा चना साहिबा काफ़ी सिंगर आहिनि सभु सुठियूं आहिनि ऐं आवाज़ बि सुठो आहे उन्हनि में रागदारी बि आहे त असां त शौक़ु पूरो था कयूं हाणे असांखे त ख़बर न आहे एतिरी इहो सिखण जो मरहलो आहे ऐं इंसान कॾहिं बि कंप्लीट नथो थी सघे कंहिं बि शइ में अगरि इंसान चवे त मां हीअ शइ सिखी पूरी कई आहे त शायदि उहो इंसान ई फेल थी वञे अॻियां हली करे सिखण जो मरहलो हमेशह जारी सारी रहे ऐं वरी ही तव्हांजी जेका फील्ड आहे जेको सिंगिंग जी जेका फनकारी जी फील्ड आहे इन में रोज़ानो सिखणो पवे थो रियाज़ करणो पवे थो केतिरो ज़रूरी आहे पंहिंजो ख़्यालु रखणु हिकु त निंड पूरी हुजे सही ऐं सुबुह जे टाइम रियाज़ करणु ज़रूरी आहे 2 खां 3 कलाक सुबुह जो सही ही हारमोनियम ऐं ही ढोलक इहे 2 शयूं हुजनि रियाज़त जे लाइ सुबुह जो आवाज़ सही। सेट बीहंदो अच्छा चवंदा आहिनि त खाइण पीअण जो ख़्यालु रखिजे थधो पाणी न पीजे अगरि गर्मियूं आहिनि थधो पाणी कीअं न पीअनि सिंगर बिल्कुलु आवाज़ ते असरु पए थो अच्छा। थधे पाणी जे करे तर जे करे या चांवर ख़ासि करे त माना सीज़न में त इहो घटि पाण इस्तेमालु मुंहिंजो पंहिंजो जेको आहे रहियो ज़िंदगी में घटि कंदो आहियां मां पाण ई सही यानी कि इन में पंहिंजो ख़्यालु रखणु घुरिजे बिल्कुलु सही अच्छा इहो ॿुधायो सजाद बुकेजो साहब त तव्हां नई टहीअ जा फ़नकार आहियो अञा माशाल्लाह यंग आहियो कुझु ॿिया बि असांजे मुआशरे में यंग फ़नकार आहिनि पर उहे मिक्सिंग करे हलनि पिया
शाइरीअ जी सिलेक्शन उन्हनि वटि न आहे, जेका बि वल्गर शाइरी आई ऐं पंहिंजी ठाराए जल्दी जल्दी में थोरो फेमस थियण लाइ इन शॉर्टकट ईंदा आहिनि। सो छा चवंदव, तव्हांजो कॾहिं इन पासे ॾे माइंड वियो त मां बि इहो थोरो करे ॾिसां? इहो हाणे मां कमेंट्स न ॾेई सघंदुसि, छो त अॼुकल्ह हीउ दौरु अहिड़ो थी वियो आहे। जी, जेकॾहिं मार्केट वारी शाइरी ॻाइजे थी त मार्केट में हले थी, बाक़ी सोभर शाइरी जो दौरु न आहे रहियो। हीअ जेके बि मां ॿोल हिते प्रोग्राम में जेके बि 3-4 ॿुधाया आहिनि तव्हांखे, त इहे उस्ताद जा पुराणा शाइर आहिनि, उन्हनि जा ई मां ॿोल ॿुधाया आहिनि हिते। बाक़ी त हाणे नई शाइरी तमामु शइ सुठी लिखनि पिया, अॼुकल्ह नवां शाइर आहिनि, काफ़ी आहिनि, पर उहे वीचारा थोरो बसि पोइतनि। इन जे करे अॼुकल्ह ख़र्चु लॻो पियो आहे, ट्रैक ठारायो ख़र्चु थो लॻे, ऐं ॿियो त वीडियो जो ख़र्चो थो लॻे, त हू वीचारा चवंदा त हाणे लिखूं बि ऐं ख़र्च बि इलाही आहे, नथा अफोर्ड करे सघनि। सही। ऐं हाणे जेको गानो तव्हां असांखे ॿुधाईंदव, कंहिंजी शाइरी आहे, ॿोल कहिड़ा आहिनि? जी, ही गीत आहे तमामु असांजो हाणे हिन दुनिया में उहो न आहे रहियो, उस्ताद जो शाइर आहे गुलाम कादिर घायल साहब, ऐं बाबा जो बि तमामु सुठो दोस्त हुयो। सही। तक़रीबन बाबा सां बि 30-40 साल गॾु रहियो उहो। उन जो गीत ॿुधाईंदुसि नाज़रीन खे। सही आहे। ऐं ॿोल छा आहिनि उन जा? ॿोल ईअं आहिनि त पुछो बि नथी त हिते कहिड़ो मुंहिंजो हाल आहे, मिलियो बि न आहीं सॼो गुज़री वियो साल आहे। वाह वाह, पुछो बि नथी। असीं त तव्हां खां यको पुछी रहिया आहियूं, मां तव्हां खां पुछी रही आहियां, ॿुधायो उहो केरु आयो आहे, केरु आहे, किथे वेठी आहे? बस उहो गीत थी वञे आख़िर में तव्हां। चलो गीत खां पोइ वरी असीं तव्हां खां सवाल कंदासीं, सो गीत ॿुधायो। पुछो बि नथी त, पुछो बि नथी त हिते कहिड़ो मुंहिंजो हाल आहे, मिलियो बि नाही सॼो गुज़री वियो साल आहे, मिलियो बि नाही सॼो गुज़री वियो साल आहे। पुछो बि नथी त, पुछो बि नथी त हिते कहिड़ो मुंहिंजो हाल आहे, मिलियो बि नाही सॼो गुज़री वियो साल आहे, मिलियो बि नाही सॼो गुज़री वियो साल आहे। कहिड़ियूं भला तोखे हुयूं मिठा मजबूरियूं, तोखे न जुगाइने ॾूं दिल भर दूरियूं। कहिड़ियूं भला तोखे हुयूं मिठा मजबूरियूं, तोखे न जुगाइने ॾूं दिल भर दूरियूं। इहो बि न सोची, इहो बि न सोची पंहिंजी ज़िंदगी जो साल आहे, मिलियो बि नाही सॼो गुज़री वियो साल आहे, मिलियो बि नाही सॼो गुज़री वियो साल आहे। पुछो बि नथी त हिते कहिड़ो मुंहिंजो हाल आहे, मिलियो बि नाही सॼो गुज़री वियो साल आहे, मिलियो बि नाही सॼो गुज़री वियो साल आहे। हुए त हज़ारे आहिनि सोना संसार में, वो बि दिल पागल आहे पिरी तुंहिंजे प्यार में। हुए त हज़ारे आहिनि सोना संसार में, वो बि दिल पागल आहे पिरी तुंहिंजे प्यार में। तो जहिड़ो मिठो माण्हू, तो जहिड़ो मिठो माण्हू मिलण महाल आहे, मिलियो बि नाही सॼो गुज़री वियो साल आहे, मिलियो बि नाही
गुज़री वियो साला पुछो बि नथी त हित कहिड़ो मुंहिंजो हाल आहे मिलियो बि नाही सॼो गुज़री वियो साला मिलियो बि नाही सॼो गुज़री वियो साला घायल दिल खे करे रहे थो करार में सुबुह शाम तोले मुंहुं जूं अखियूं इंतज़ार में घायल दिल खे करे रहे थो करार में सुबुह शाम तोले मुंहुं जूं अखियूं इंतज़ार में तो जहिड़ो मिठो माण्हू तो जहिड़ो मिठो माण्हू मिलण महाला मिलियो बि नाही सॼो गुज़री वियो साला मिलियो बि नाही सॼो गुज़री वियो साला पुछो बि नथी त हित कहिड़ो मुंहिंजो हाल आहे मिलियो बि नाही सॼो गुज़री वियो साला 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 वाह वाह, बेहतरीन गानो सजाद बुखेजो साहब, बेहतरीन बोल। ऐं जीअं तव्हां पाण खे बचाए वियो, वरी उहो ई सवाल आहे त हाणे कोई जो अगरि तव्हां खां पुछे त उहो केरु आहे? या असीं उस्ताद खे रिक्वेस्ट कयूं या हिन पपन गुल खे रिक्वेस्ट कयूं त तव्हां खां कुझु पुछी वठनि पोइ ॿुधायो। असुल छा आहे त ही स्क्रीन ते वेठल आहियूं या स्क्रीन ते बानी रही आहे इन जो जवाब आऊं नथो ॾेई सघां स्क्रीन ते। अच्छा, तॾहिं चवंदा आहिनि जी, तॾहिं चवंदा आहिनि त आशिक मजबूर आहे। बिल्कुलु तव्हांजी मजबूरी बि असांखे नज़र अचे थी। तो सजाद साहब, तव्हां अगरि पंहिंजे वालिद साहब खां, एॾा सुठा शाइर आहिनि, का पंहिंजे लाइ शाइरी कराइणु चाहियो या कॾहिं दिलि कयो आहे त करायां मां बि ऐं फेमस थी वञा, जीअं शमन साहब खे हुननि खोड़ सारी शाइरी ॾिनी आहे? हा बिल्कुलु, बाबा साईं जी बि कोशिशि इहा ई आहे त माना का शइ अहिड़ी लिखां तव्हांजे लाइ जो ॻाइण सां उहा शइ हिट बीहे। पर हाणे आहे नसीब जी ॻाल्हि जी, जॾहिं उहा शइ लॻे, मालिक जॾहिं चाहे लॻी सघे थी। पर हाणे काफ़ी शयूं बाबा जी लिखियल त आहिनि जी। कुझु गीत जेके तव्हांखे पंहिंजे बाबा जा पसंदि हुजनि, कहिड़ा कहिड़ा आहिनि? बाबा जा इलाही उस्ताद ॻाया आहिनि ऐं ॿियनि सिंगरनि खोड़ ॻाया आहिनि, पर जेके उस्ताद ॻाया आहिनि उहे तक़रीबन मूंखे गीत यादि आहिनि बाबा साईं जा। अच्छा, भला कहिड़ा कहिड़ा आहिनि? थोरो ईअं बसि ॿुधाए छॾियो जल्दी जल्दी में। हिकिड़ो सिरैकी गीत बाबा जो उस्ताद ॻायो, लाके गलरों दावदा तेजा तस्वीरां को, वाह वाह, लाके गलरों दावदा तेजा तस्वीरां को, क्यों चन रोल डितोई, क्यों चन रोल डितोई असा फकीरा को, लाके गलरों दावदा तेजा तस्वीरा को, लाके गलरों दावदा तेजा तस्वीरा को। बेहतरीन बेहतरीन। अच्छा, कहिड़ो अहिड़ो सिंगर आहे जंहिंखे ॿुधंदा आहियो शमन मीराली साहब खां अलावा? जीअं असां वटि सरमद सिंधी साहब आहिनि या खोड़ सारा ॿिया फ़नकार थी गुज़रिया आहिनि या हिन वक़्तु बि आहिनि।
काफ़ी सिंगर ॿुधंदा आहियूं। अॼुकल्ह ही तमामु जेके आया आहिनि सिंगर, शाहिद बबर साहब जी। ऐं रऊफ़ मक्सी साहब, काफ़ी सिंगर आहिनि। हाणे कंहिंजा नाला खणूं? जी, इहो बि आहे, दोस्ती में हर को नाराज़ थी वेंदो आहे। सो हाणे असांखे कहिड़ो गानो ॿुधाए रहिया आहियो ऐं छा बोल आहिनि हुन गाने जा, शाइर केरु आहे? हींअर दीन मोहम्मद लाशारी साहब जो गीत आहे, उहो ॿुधाईंदुसि नाज़रीन खे। यार असां को जाणदा नहीं, ते असां ज़ोरी यार बने दे। यार असां घर अपने असां रो रो हाल वञे दे। खबर होंदी ना बेकदरा दी, ते असां यारी मोल न ला दे। गुलाम फरीदा छुटुर चलिए, सब बेकदरे रण न दे। दिल चरी रो दिन कर कहता ने दिलबर क्या करा। दिल चरी रो दिन कर कहता ने दिलबर क्या करा।
फिल्म गीत में एक बार ॿीहर सभापड़ो तव्हां सभिनी खे भली कार चवे थी ऐं मूंसां गॾु बहितरीन महिमान फनकार मौजूदु आहिनि सजाद बुकेजो साहब जेके बहितरीन शाइरी ॿुधाए रहिया आहिनि बहितरीन गीत आहिनि ऐं उन्हनि जूं धुनूं बि ॾाढी सुठियूं आहिनि सो हाणे असीं ब्रेक खां वापसि आया आहियूं सजाद साहब सो कुझु ॿुधणु चाहियूं था हिन वक़्तु तव्हां कंहिंजी शाइरी ॿुधाए रहिया आहियो जी हींअर मां पंहिंजे बाबा साईं जो गीत ॿुधाईंदुसि जेको उस्ताद जो गीत पुराणो ॻायल आहे ऐं तमामु धुन बि सुठी आहे जी त असांखे उहा ॿुधायो ॿुधाईंदुसि ज़रूरु ये शाल नदी हुजे सदाई रात सालन खां पोइ सजण सां सालन खां पोइ सजण सां थी मसाहे मुलाकात न उभिरे तारो ॾींहं जो न हुजे बागल तात हुजे सदाई साथ न बाख बशीर फुटे वरी शल ॾींहुं थिए न रात खुटे न शल ॾींहुं थिए न शल ॾींहुं थिए न रात खुटे न शल ॾींहुं थिए न मुंहिंजी तो मास कथी सजण लहे न शल ॾींहुं थिए न रात खुटे न शल ॾींहुं थिए न रात छेड़ी उम्र तुझी मुझी जड़ी
जे नो फिरे ॾींहं जो तारो बशीर हुजे पियो आधारो नो फिरे ॾींहं जो तारो बशीर हुजे माधारो बस तूं ई हुजे ॿियो कुझु मूंखे खपे न शल ॾींहुं थिए न राति खुटे न शल ॾींहुं थिए न मुंहिंजी तो मां सिक थी सजण लहे न शल ॾींहुं थिए न रात खुटे न शल ॾींहुं थिए बेहतरीन गानो, बेहतरीन गीत सजाद बुके जो साहब। भला ये जेकी तव्हांजी आवाज़ में मिठास आहे, छा भला इहा इश्क जी चोट लॻी आहे या इहो रियाज़ जो कमाल आहे? रियाज़ जो कमु आहे। इहो तव्हां पाण खे न बचायो, इहो असांखे ॿुधायो त इश्क जी बस। चोट हूअं काफ़ी माण्हू चवंदा आहिनि त जॾहिं शाइर थींदो आहे या फनकार थींदो आहे, बिल्कुलु हाणे घणा उहो माण्हू इश्क जी चोट में थींदा आहिनि। बिल्कुलु हाणे इंसान मोहबत खां सवाइ त कुझु बि न आहे। जी ज़रूरु मोहबत हूंदी, बाक़ी जेको आहे त राग सां मुंहिंजो इश्क आहे ऐं प्यारु आहे घणो। अच्छा, कंहिंसां प्यार आहे? राग सां त आहे ई, राग पर सेकंड थिंग इज दैट स्क्रीन ते कंहिंखे दिलि ॾिनी तव्हां, कॾहिं ॾिनी ऐं उन खां पोइ वरी शाइरीअ में ऐं वधीक मिठास आई, तव्हांजे ॻाइण में मिठास आई, त ज़ाहिर आहे उहा दिलि वरी ॿी आहे। जी, उहो मूड ॿियो आहे, उहा दिलि ॿी आहे। सवाल आहे ॾुखियो ॾाढो, पर स्क्रीन ते हाणे ॿुधाए पर असीं ॿुधाइण चाहींदासीं उस्ताद जेको आहे न, जंहिं उस्ताद जी लाइन आहे वती न, उहो उस्ताद माशाल्लाह पाण वॾी शइ आहे हिकिड़ी, ऐं उन सां बि मोहबत आहे मुंहिंजी घणी, नंढे लाइ खां वठी। तव्हां वरी पाण खे बचाए विया, पर असां इहो टॉपिक बंदि न कंदासीं। ज़ाहिर नई टईअ जा तव्हां सिंगर आहियो ऐं तव्हां ईअं चई करे पंहिंजी जान नथा छॾाए सघो, सो केरु आहे? उहो पोइ ॿुधाईंदा ब्रेक खां पोइ। ब्रेक ते ॿुधाईंदव, चलो सही आहे। इहो बि हिकिड़ो हिडन टैलेंट आहे सजाद बुकेजो साहब जन जो पाण खे बचाए विया। ऑन एयर शो में नथा ॿुधाइण चाहिनि, पर हर कंहिंखे वाकई चोट त लॻंदी आहे। उन खां पोइ बहितरीन शाइर बि थी उभरी ईंदा आहिनि, बहितरीन सिंगर बि असांजे साम्हूं ईंदा आहिनि। उन्हनि जी आवाज़ में हिकिड़ो मज़ो हूंदो आहे, हिकिड़ी अलॻि सां चाह हूंदी आहे त असीं उन्हनि खे ॿुधूं। भला तव्हां जिन खे ॿुधो आहे, सभ खां वधीक शमन मीराली साहब खां पोइ कंहिंजा फैन आहियो? उस्ताद खां वधीक ॿिया काफ़ी आहिनि सिंगर जी, छो त उस्ताद सां मुंहिंजी मोहबत आहे नंढे लाइ खां वठी। अच्छा जी, उनखे ॿुधी करे मां सिखियो साईं। उस्ताद मूंखे साम्हूं ॿुधो बि आहे, उन बि मूंखे सम्झायो आहे त पुट हीअ शइ हीअं थींदी आहे, हीअ राग हीअं ठाहिबो आहे, हिनखे हीअं ॻाइबो आहे। भला कॾहिं उन्हनि खां डपु लॻो तव्हांखे ॻाईंदे? ज़ाहिर कॾहिं तव्हां उन्हनि जे साम्हूं परफॉर्म बि कयो हूंदो, या वरी उन्हनि खे तव्हां कुझु ॿुधायो, ॿुधाइण जी कोशिशि कई हूंदी? जी बिल्कुलु, ज़रूरु। हाणे हू ब्रेंड आहिनि वॾा, उन्हनि जे साम्हूं ॻाइण बि वॾी ॻाल्हि आहे। सही, पहिरियां त ॻाए न पिया सघूं, पर उन्हनि हथु रखियो पुठी ते त बाबा तव्हां ॻायो, मां तव्हांखे ॿुधंदुसि साम्हूं। सही। ऐं उहो कहिड़ो सॉन्ग, कहिड़ो गानो, कहिड़ो गीत तव्हां उन्हनि जे साम्हूं पेश कयो, उहो असीं बि ॿुधणु चाहींदासीं? थोरो ॿुधाए वञा। ज़रूरु, थोरो गुनगुनाए ॾेखारियो तव्हां असांखे। हिकिड़ो गीत उस्ताद जो आहे त ॾुखियो ॾाढो, जी, थोरो ॿुधायां थो तव्हांखे, जी, नाज़रीन ॾिसंदी हूंदी। सोढा तुंहिंजी सिक में मुंहिंजो सड़ी वियो साहु, हाणे मन ला
दिल बर मुझे देस ते मुंहिंजो राति रुसी वियो राणो मुंहिंजो राति रुसी वियो राणो छाखो सो ढल यार सियाणो छाखो सो ढल यार सियाणो मुंहिंजो राति रुसी वियो राणो मुंहिंजो राति रुसी वियो राणो ऐं मां इहो उस्ताद खां ॾाढो रिदम उस्ताद भलो रखियो आहे ऐं मां चवंदुसि त इहो सॼो गीत ॿुधायां नाज़रीन खे ऐं इनशाला इहा त वाह वाह थी वेंदी ऐं मां इन खां पहिरीं तव्हांखे छो त मुंहिंजो पसंदीदा गीत आहे इहो असुल अच्छा इहो तव्हांजो पसंदीदा आहे इहो असांजो सभिनी जो बि पसंदीदा आहे ऐं जेको ढोलक ते वेठा आहिनि उन्हनि 14 साल शमन साहब सां गॾु कमु कयो आहे ऐं तव्हांजो हूबहू टच अचे पियो हिन गाने में ॼण त शमन मीराली साहब असीं ॿुधी बस ईअं सम्झो पिया असांखे दिलि जाए आहे उस्ताद पोयां रिदम रखे थो त असांखे दिलि जाए थी असीं तव्हांजो साथ ॾियूं पिया शुरू कयो मुंहिंजो सड़ी वियो साहु हाणे मन दिल बर मुंहिंजे देस ते मुंहिंजो राति रुसी वियो राणो मुंहिंजो राति रुसी वियो राणो छाखो सो ढल यार सियाणो छाखो सो ढल यार सियाणो मुंहिंजो राति रुसी वियो राणो मुंहिंजो राति रुसी वियो राणो छाखो सो ढल यार सियाणो छाखो सो ढल यार सियाणो मुंहिंजो राति रुसी वियो राणो मुंहिंजो राति रुसी वियो राणो वॾो अरमान आहे मूंखे ही त वॾो अरमान आहे मूंखे ही त वॾो अरमान आहे मूंखे कयो मुंहुं बजायो माण्हू कयो मुंहुं अजायो माण्हू मुंहिंजो राति रुसी वियो राणो मुंहिंजो राति रुसी वियो राणो छाखो सो ढल यार सियाणो छाखो सो ढल यार सियाणो मुंहिंजो राति रुसी वियो राणो मुंहिंजो राति रुसी वियो राणो
थी वियो हाल में मानो मुंहिंजो राति रुसी वियो राणो मुंहिंजो राति रुसी वियो राणो झाखो सो ढल यार सियाणो झाखो सो ढल यार सियाणो मुंहिंजो राति रुसी वियो राणो मुंहिंजो राति रुसी वियो राणो मरी वई चानण मुँह मलम मरी वई जानण मुँह मलम मरी वई जानण मुँह मलम मरी वई गयो सुणल साफ़ सिधाणो गयो सुणल साफ़ सिधाणो मुंहिंजो राति रुसी वियो राणो मुंहिंजो राति रुसी वियो राणो झाखो सो ढल यार सियाणो झाखो सो ढल यार सियाणो मुंहिंजो राति रुसी वियो राणो मुंहिंजो राति रुसी वियो राणो मुंहिंजो राति रुसी वियो राणो बेहतरीन गानो सजाद बुकेजो साहब तव्हांजी आवाज़ में असांजी दिलि नथी करे त असीं तव्हांखे इजाज़त ॾियूं पर सुर संगीत जो टाइम बिल्कुलु पुॼाणी ते पहुतो आहे ऐं ए दिलि चरी रोंदी न करे न ख़ूबसूरत लफ़्ज़नि सां तव्हां खां वठंदासीं इजाज़त तव्हां केॾांहुं बि न वञिजो छो त सुर संगीत जो ही माहौल हफ़्ते में हिकु दफ़ो तव्हांजे लाइ जोड़ींदासीं आवाज़ टीवी ते। सो सजाद बुकेजो साहब तव्हांखे कीअं लॻो सुर संगीत में अची? तमामु सुठो लॻो ऐं हीउ मुंहिंजो पसंदीदा प्रोग्राम आहे। प्रोग्राम ॾिसंदो आहियां मां, तमामु सुठो प्रोग्राम आहे, मज़ो अची वियो ॾाढो। तव्हांजी वॾी महिरबानी सजाद साहब, तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम कढी करे सुर संगीत में आया ऐं उस्ताद जी छा ॻाल्हि कजे। उस्ताद कुर्बान अली उर्फ सजाद अली साहब जेको तव्हां ढोलक वॼायो था, माण्हुनि खे झुमाए छॾियो था, तव्हांजो असांजो साथ ॿीहर बि जुड़ंदो ऐं सुर संगीत में इंशाल्लाह ॿीहर मिलंदासीं। पपन गुल साहब तव्हांजी बि महिरबानी, तव्हां बि असां सां खोड़ सारो साथ निभायो, सिंगर सां साथ निभायो। उमेद कयां थी त नाज़रीन खे बि ही प्रोग्राम सुर संगीत ज़रूरु पसंदि आयो हूंदो। नाज़रीन ॾींदा सभा अबड़ो खे इजाज़त नई दुआ सां त जिते रहो ख़ुशि रहो, पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्याल। ॿीहर मिलंदासीं सुरनि सां गॾु, फनकारनि सां गॾु। तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़। खुशीअ जानी अखियुनि में किथे मरो पियो आयो कखनि में किथे मारो पियो। खुशीअ जानी अखियुनि में किथे मरो